सिंधो कतलेआम बंद कयो सिंध के बाद सिंधो कतलेआम बंद कयो वी वांट जस्टिस। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सिरायो ए 4 जेडीओ न्यूज़ ऐं आया वज़ीर उंडड़ ख़बर शामिल कयूं था। हैदराबाद मां दिलदार अली बलाल जी जंपीर में क़त्ल थियल सूमरी कोलण संदसि ॿारनि जा क़ातिल गिरफ़्तार थी न सघिया। वारस इंसाफ़ लाइ सरापा एहतजाज बणियल। तफ़सील मूजिब जंपीर में कुझु ॾींहं अॻु मासूम ॿारनि समेत बेदर्दीअ सां क़त्ल थियल सूमरी कोलण संदसि ॿारनि जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ सिंध सुजागी फोरम ऐं सिंध सूफ़ी संगत पारां नसीम नगर चौक ते एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिंजी अॻुवाणी सिंध सुजागी फोरम जे मरकज़ी अॻुवान मैडम सोनी जोयो, मोहब्बत अली, आकाश मला समेत लेडीज़ विंग जे ॿियनि अॻुवाननि कई। उन मौक़े ते अॻुवाननि ख़िताब कंदे चयो त केतिरा ई ॾींहं गुज़री विया आहिनि पर जंपीर पुलिस सूमरी कोलण जा क़ातिल गिरफ़्तार करे न आहे सघी। हिननि मुतालबो कयो त जंपीर थाणी जे नाअहल एसएचओ खे हटाए सूमरी कोलण जे क़ातिलनि खे गिरफ़्तार करे संदसि खून सां इंसाफ़ कयो वञे। A4 जेडीओ न्यूज़ में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बरुनि अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो A4 जेडीओ न्यूज़।